आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं ज़िले शिकारपुर जे लखी वेझो वज़ीराबाद में वाक़ मार हाउस ते, जिते असां सां गॾु मौजूद आहिनि इन ज़िले शिकारपुर जा बरक़ सियासतदान ऐं MNA अलाज घोसबख्श खान मार साहब जन। अचो त साण सां मौजूदा सियासी ऐं समाजी मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, जेका हिन वक़्तु मौजूदा जेका अपोज़िशन जे तरफ़ां APC थी आहे, उन जे नताइज जे हवाले सां तव्हां छा चवंदव? साईं, APC खां अॻु में थोरी मुलाक़ात थी असांजी काथे। मां नथो सम्झां त उन APC में को ख़ातिर खां नतीजो निकिरंदो। सभ खां अॻु में इन्हनि सभिनी खे पाण खे साफ़ु करणु खपे। जिन जिन माण्हुनि ते इल्ज़ाम आहिनि चोरीअ जा, मुल्क खे लुटण जा, जेसिताईं इहे माण्हू पाण साफ़ु न कंदा, इनखे डिले करण जूं टैक्स छॾींदा, तेसिताईं अवाम जो एतमाद हिन ते न ईंदो। जेसिताईं अवाम जो एतमाद न ईंदो, तेसिताईं का बि चङी शइ हिन खां कोन पुॼंदी। पंहिंजी मफ़ाद लाइ वड़नि था, पावर खपे असांखे, हुकूमत लाइ पावर खपे। अॻु में असांजे सियासतदाननि खे मुल्क लाइ सोचींदा त शायदि चङो रिज़ल्ट मिलंदो, मगर ज़ाती मफ़ाद लाइ जेको सोचे थो को बि सियासतदान, ऐं ज़ाती मफ़ाद लाइ APC था घुराइनि, धरना था हणनि, मूंखे नथो ॾिए चङो रिज़ल्ट नज़र अचे। अलाह साईं जी मदद न हूंदी त उहा का बि न थी सघंदी। जेको अपोज़िशन पार्टियुनि जो जेको मेजर मुतालबो आहे त जेको हिन वक़्तु इमरान ख़ान जे दौरे इक़्तिदार में एहतसाब थी रहियो आहे, त उन में सिर्फ़ु आख़िर अपोज़िशन जा माण्हू ई छो आहिनि? उन में आख़िर जेके इक़्तिदारी धुर जा माण्हू आहिनि उहे एतिरा जेके आहिनि खीर जा धोतल आहिनि, छा जो उन्हनि जो को एहतसाब माना पावरफुल नथो थिए? खीर जो धोतल कोई कोन्हे। पहिरीं ॻाल्हि त इहा जेका नैब ठही आहे, जेको नैब जो चेयरमैन आहे, इहे कंहिं मुक़ररु कया हुया? इन अपोज़िशन पार्टियुनि कया हुया। ऐं सरकारी माण्हुनि जो बि थिए थो, जो मिनिस्टरनि जो थिए थो, KPK में थिए थो, पंहिंजो पंजाब में थिए थो, सभु थिए थो। पर छा आहे त हुननि जो घटि आहे, उहो नवां हुन जा घणा कारनामा आहिनि, उन करे हुनजो घणो थो थिए। इमरान ख़ान जीअं ई गवर्नमेंट में आयो हुयो दौरे इक़्तिदार में, त हुन हिकिड़ी वॾी हाम हई हुई त मूंखे 100 ॾींहं ॾियो, तव्हांखे पूरो पाकिस्तान में तब्दीली जा आसार नज़र ईंदा। ही 100 ॾींहं गुज़री विया, साल गुज़री वियो, ॿियो साल गुज़री वियो, अञा ताईं का अहिड़ी ख़ासि माना तब्दीली, ख़ासि त छा पर का आम तब्दीली बि नज़र नथी अचे। बिल्कुलु सही था चओ। अवां वधीक सम्झो था, असां सभु वधीक सम्झूं था त मुल्क जा मसइला एतिरा संजा कोन्हनि की इमरान ख़ान जेको आहे उन सम्झो पए त शायदि मां हिकदमि सभु शयूं ठीकु करे छॾींदुसि। हिकदमि कोई ठीकु न करे सघियो। हिन वक़्तु जेको इमरान ख़ान जंहिं डिगर ते जंहिं तरीक़े सां सियासत करे रहियो आहे, छा था सम्झो त ईंदड़ गवर्नमेंट बि उनखे मिलंदी, अवाम मुंतख़ब कंदो उनखे? मूंखे इहा अॻकथी मां नथो करे सघां, पर ॻाल्हि इहा आहे त जे इमरान ख़ान जेको प्रोग्राम एहतसाब जो थिए थो, ऐं जेके पाण खे हाणे वॾो लीडर सम्झनि था, ऐं इहे वाक़ई साबित थियो त इहे चोरियूं हिननि कयूं आहिनि, मां सम्झां थो इमरान पोइ असांजो अवाम पोइ बि इहो पसंदि कंदो त हिन माण्हू में चोरी कोन्हे, पाण साफ़ु आहे, माण्हू सही नथा थी सघनि, न हूंदा सही माण्हू, पर कंहिं शइ जो त एतिरो आहे त कंहिं माण्हू खे दांह वञी ॾींदासीं, चोरी थो करे वञो, कुझु त थिए थो। अवां बि तक़रीबन 40-50 साल खां सियासत कयो था हिते, ऐं जेको हिन वक़्तु बि जेका सूरत हाल आहे, असांजा जेके लोकल इशूज़ आहिनि, न हॉस्पिटल्स जो सिस्टम असां वटि ठीकु आहे, न असांजो एजुकेशन जो सिस्टम ठीकु आहे, न असांजो ड्रेनेज जो सिस्टम ठीकु आहे, न असांजा रोड्स ठीकु आहिनि। हिकिड़ी अमन अमान जे हवाले सां बि बहितर अबतर सूरत हाल थींदी वञे थी, त आख़िर हीअ असांजो अवाम आख़िर केसिताईं इन हाल में रहंदो? ॾिसो न, इन सभ जो मालिक आहे अवाम। अवाम सही माण्हू चूंडींदो, सहिनि माण्हुनि खे आनींदो। जॾहिं अवाम इलेक्शन जे वक़्तु मसलियत ऐं पैसनि ते विकामबो, जीअं गुज़री इलेक्शन में अवां सभिनी ॾिठो, पोइ हाल जेका क़ौम पाण न चाहींदी बदिलण, त कीअं बदिलबो? माण्हुनि खे सोचणो पवंदो। दुनिया में अमेरिका जहिड़े मुल्क में, बर्तानिया जहिड़े मुल्क में अवाम निज़ाम चेंज कयो, हुक्मराननि न कयो। बलदियाती सिस्टम आहे, इन में ताज़ो जेको आहे उहो तकबंदियूं बि रोकियूं वयूं आहिनि। इन में जेके आसार आहिनि ईंदड़ बलदियाती इलेक्शन जा, उहे बि जेको धुंधला थी विया आहिनि। त हर दफ़े जेको आहे बलदियाती इलेक्शन का वक़्त ते नथी थिए, त इन हवाले सां तव्हां छा चवंदो? बलदियाती इलेक्शन वाक़ई नॉन इफेक्टेबल, को फ़ाइदे वारी न आहे, तॾहिं इनखे इग्नोर थो कयो वञे, या फ़ाइदा आहिनि उनजा? ईअं न आहे।
दुनिया सॼे में लोकल गवर्नमेंट सिस्टम हले थो। असांजा जेके सियासतदान मथे जेके असां वञूं था असेंबलियुनि में, सूबाई मरकज़ी असेंबली में, असां त कोशिशि कयूं इहो कमु कयूं जेको डिस्ट्रिक्ट काउंसिलनि खे, यूनियन काउंसिलनि खे करिणो आहे। उहो कमु असां पाण करणु घुरूं था जो डायरेक्ट असांजी सोच ई एतिरी आहे, असां वॾियुनि ॻाल्हियुनि ॾिसूं ई कोन था। तंहिंजे करे सही असां इक़्तिदार, सही पावर, सही सपोर्ट लोकल बॉडीज़ खे नथा कयूं, जंहिंजे करे लवंग त लोकल बॉडीज़ न हुजनि, एडमिनिस्ट्रेटर हुजनि, इहे हुजनि। असां जेका शइ कयूं था, असां आहियूं नंढी हैसियत जा, उहा असांजे हथ में। तव्हां छा चवंदव, तव्हांखे छा बेनिफिट्स माना गवर्नमेंट सैलरी ॾिए थी या की ॿिया बि जेके फंडिंग आहिनि उहे सालाना केतिरी मिले थी, केतिरी ख़र्चु कयो था? असांखे फंडिंग का बि वॾी न मिलंदी आहे। MNMP खे पघार मिलंदी आहे, हर हिकु असेंबली जो मुख़्तलिफ़ आहे हिसाबु। नेशनल असेंबली में हाणे सभु जेके अलाउंसिस मिलाए करे वञी 1.5 लख रुपयो थो थिए अबाउट। ऐं पर पंजाब बलोचिस्तान असेंबली में वधीक आहिनि, शायदि 3 लख अथनि, की मूंखे सही ख़बर न आहे। हर हिकु असेंबली जुदा थींदो आहे महीने जो। जेके फंड्स डेवलपमेंट जा मिलंदा आहिनि उहे असेंबलियुनि जे मेंबरनि खे न मिलंदा आहिनि। पोइ छा था मेंबर कनि, जे सूबे जा आहिनि त उहे पंहिंजे मर्ज़ीअ ते स्कीमियूं खणाए ॾियनि था। जॾहिं हिते अचनि थियूं असांजे इलाइक़े में, पोइ उहे पंहिंजे मर्ज़ी जा माण्हू रखाए उन खां कमु ग़लति था वठनि, थोरा कमु कराइनि था, आवाम जो ख़्यालु नथा कनि। जे असांखे जेतिरो पैसो तव्हां सिंध में ॾिसो, जे हाणे हिसाबु कंदव जेतिरो पैसो सिंध में ख़र्चु थियो आहे 10 सालनि में, त शायदि इहो पैसो एतिरो ख़र्चु थिए आहे जे अधु बि ख़र्चु थिए आहे त असां वटि का बि शइ रोड अस्पताल न रहंदा। ऐं उहो ई बि असांजो जेको सिंध जे तालीम जो बेड़ो ॿोड़ियो आहे, सिंध गवर्नमेंट ॿोड़ियो आहे। अॻे असां चवंदा हुआसीं वञूं था मुहाजर आया, पंजाबी आया, हाणे त सभु सिंध गवर्नमेंट आहे 10 सालनि खां वठी। हिते इशू हले थो जागीरनि सां, ज़मीन जे हवाले सां, त उन हवाले सां अञा ताईं बि टाइम टू टाइम फायरिंग हले थी, उन्हनि जो मर्डर थियो आहे। इहो हू चवनि था त शहरयार ख़ान जेको आहे पाण अची बश ॾेई माण्हू वठी असांजो माण्हू माना ॾींहं ॾिठो मारियो आहे। त अव्हां उन हवाले सां छा चवंदव? अलाए सभु अॻु में त पहिरियों मुंहिंजो नालो पए छो त मां हुयुसि पाण। शहरयार जो चवनि था, शहरयार कराची आहे, मां उन ते इस्लामाबाद आहे। इहा ज़मीन असांजी हुई, असांजे वॾनि विकी हिन मुंहिंजे पोयूं जाइ जे हिंदू हुयो उन खे ॾिनी हुयूं। जल्दी पार्टीशन थी वई, हिंदू हलियो वियो, सखर जे मुहाजिरनि खे मिली। असांखे का ख़बर चार न हुई त केरु आहिनि केरु न आहिनि। मां वटि हिकिड़े ॾींहुं मोहम्मद सालिह नाले जागीराणी आयो, वास्तो अथनि असां सां। इन ॻोठ जो चङो मुड़ुसु हुयो। मूंखे चई ज़मीन असांजे तव्हांजे वॾनि जी आहे, इहा वठूं, तव्हां वठो, मूंखे बि हिसो ॾियो। बेशक, पर मां वटि सीज़न कोन्हे, इहे पैसनि जी पैसा कोन्हनि की त हाणे मां वठी सघां। चई मां वञा थो, ॻाल्हाए थो अचां, मां कमु ठाहे था अचूं, को सोड़ो कढूं था, 50,000 मूंखे ॾियो। चए वठि। उहो वियो, मां माण्हू बि कोई साण कोन ॾिनोमांसि। पोइ ॿाहिरियों मुंहिंजे मुंशीअ खे वठी वियो, विया हुन मुहाजिर खे पैसा ॾिनऊं, हुन सां ॻाल्हाया त असां जनवरी में बाक़ी पैसा ॾेई त उहो खातो वठंदासीं। कुझु रखजांइ, हुन चयो न मां ईअं न कंदुसि, पैसा सभु हिकु महिल ॾींदव। मूंखे ईअं न ॿुधायईं, जेको माण्हू ॿाहिरियों मुंहिंजो वठी वियो उन ॿुधायो हुन सां हीअं कयो आहे, का रसीद वसीद कोन वरिती अथई। 2-4 ॾींहंनि खां पोइ वरी साॻियो माण्हू आयो, मोहम्मद सालियो, भाई हीअं छा कयो? काॾे वेंदो, ज़मीन तां मिड़ियो, ईअं हुरमुर कयो अथई, जनवरी में वठंदासीं बसि। वियो, जनवरी आई, जनवरीअ वियो, पैसा खणी वियुसि, ॻाल्हायईंसि। हुन चयोसि तूं हिकु ॾींहुं पोइ आयो, तव्हांजा पैसा छुटा बयानो भाउ, ॿीहर ॻाल्हायूं। वरी कुझु न ॻाल्हायुसि, मूंखे अची ॿुधाइजांइ ॿुधाईं थो करे, पर ॾिसूं था कयूंसि था। वरी वियुसि त पैसा अधु हाणे ॾियनि था, अधु सरो में वठंदा, ॻाल्हियूं थींदियूं हुयूं। हलंदे हलंदे उहो मुहाजिर, उहो वीचारो मरी वियो। वरी 5-6 महीने ॿियो भाउ उहो मरी वियो। वरी कुझु अर्से खां पोइ वीचारो मोहम्मद सालियो बि मरी वियो। जेको असांजो मुंशी वियो उहो बि मरी वियो। जेके माण्हू ॻाल्हाइण वारा हुन में कोई कोन बचियो। पोइ वरी हाणे कुझु वक़्तु थियो, वरी हुनजा पोयां आया त ज़मीन तव्हांजी असांजे लाॻी थी आहे बि असांजी, असां वॾो बनी छा आहे वठो। असां चयोसीं बाबा अॻु में जागीरानि सां ॻाल्हायो, मतिलबु उहे वठनि, हारीनि उहे वठनि त। उन विया की माण्हू बि वठी, हुननि इनकार कयो वठण खां। पोइ अची असां सां ॻाल्हायूं, असां मां चयो मां न वठंदुसि, शहरयार खां पुछो जो वठे त। शहरयार खे चई मां ज़मीन ॾिनी आहे पंहिंजी, उहा हुन सां लाॻी थी आहे। शहरयार ॻाल्हायो, हुन सां ॻाल्हायूं, सौदो ॿुधो पको थियो। वरी शहरयार माण्हू मोकिलियो, बाबा इहो सौदो थिए थो, ज़मीन असांखे ॾियनि था, तव्हां वठो, तव्हांखे 2-3 महीना पैसा रखाए था ॾियूं। चई इन अघ में असां न वठंदासीं, इहो घणो हुन चयो इन तव्हांजी जेका हिते ज़मीन असांजे भर में आहे, उहा तव्हां जेको अघु ₹1,00,000 चिरे पियो तव्हां ॾींदव उहा ज़मीन, त हीअ तव्हांखां असां हिनखे चऊं जेको अघु आहे वठो, वठणी त छॾियो। चई न असां न वठंदासीं। मोटी विया, शहरयार रजिस्ट्री कराई, सभु कुझु थियो। वरी ॻाल्हायोसीं, वरी मां वटि आया, मां चयो बाबा तव्हां वठो ज़मीन, तव्हांखां कुझु पैसा हुनखे रखाए था ॾियूं, असां हाणे वठणी कई आहे, सौदो थी वियो आहे, असां हाणे छा कयूं? पोइ जंहिं ॾींहुं खातो असांजो थी वियो उन ॾींहुं ॻाल्हियूं असां ॻाल्हायूं था पिया, असांजी नियत इहा हुजे त
जे वठनि त असां ॾियूं, पर उहे वठण जहिड़ा माण्हू हुया कोन। ॿियो को मिट माइट तव्हांजो वठे, असांजूं ॿियूं ज़मीना में जागीरनि जा खाता असांजा आहिनि, उनजे कब्ज़े में आहिनि, पर असां इहे वरी ॻाल्हियूं पिया तरीक़े चङी तरह छुटे। उन ॾींहुं हिननि बिना रोंबीअ जे थोरो पाणी छॾे वठी फायरिंग वायरिंग कई। ॿियनि माण्हुनि खे बि चिड़ लॻी। उन ते के माण्हू हुयो जागीरानी, उन खे महर ॿिए ॾींहुं चंबाया सुबुह जो, जीअं मोटिया तीअं मायूं महरनि जूं रोबी पियूं कनि, पंहिंजी ज़मीन में हुन फायरिंग कयूं। फायरिंग थी वई त सभु पासे फायरिंग पोइ शुरू थी वई, पोइ इहो कोई हले थी। इहो ॿुधण में आयो त इन शइ जो फ़ैसिलो बि को सरदार सुंदर ख़ान वटि या कंहिं वटि रखियलु हुयो इन शइ जो, जागीराणियुनि जो ऐं अवां जो? फ़ैसिलो कोई कोन रखियलु हुयो। मां शहरयार ख़ान वियो हुयो, माॾे मेड़ करे मायूं आयूं त असां ग़लती हिननि हिकदमि कोर्टुनि में बि दरख़्वास्तां कयूं, मीडिया में बि आया त असां आया चयोसि बाबा तव्हां मीडिया ऐं कोर्टुनि में जो विया आहियो त पोइ कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं? मीडिया में त वञी चओ त असां ग़लति कयो, असांजो को माण्हू न आयो, असांजो माण्हू को सवा माण्हू त उहो ॿुधायो। माण्हू जॾहिं न आया तव्हां मीडिया में छो असांखे ख़्वार कयो? असां तव्हां सां ॻाल्हायूं पिया त बाबा ज़मीन टुकुर तव्हां वठो, असां वठूं, समुझ वठो, पैसा ॾियो, तव्हां इहे एतिरियूं हरकतां करे छो कयो आहे? इहे पोइ मायूं माॾे आयूं मेड़ करे, मां मायुनि खे चयो बाबा असां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, तव्हांजा के मर्द अचनि। ॿिए ॾींहुं सुबुह जो 3-4 ॼणा आया, मां चयो बाबा मां इन फ़ैसिले तयारु आहियूं, छो ख़ुदा ख़राबु कयो अथव? फायरिंगूं पायूं, जॾहिं असां तव्हां सां ॻाल्हायूं था, जॾहिं जंहिं शइ जी ॻाल्हि थी ॻाल्हाए त पोइ वेहण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां छो था पंहिंजी ॾाढा ई ॾेखारियो बंदूकां फायरिंगूं मायुनि खे ॿियनि खे? तव्हां बि दाणो होॾो मिलंदियूं। पोइ चयोसीं ठीकु आहे मीर साहिब जो जीअं तव्हां कयो। मां चयो मां न कंदुसि, इहो थी नथो सघे। मुंहिंजी ॿी ज़मीन 70 जॾहिं बि तव्हांखे ॿी कब्ज़े में आहे, उहो खातो पहुचो आहे तव्हांखे आहे, ॿी महरनि जी ज़मीन तव्हांजे कब्ज़े में आहे, खून हिकिड़ो महरनि जो अॻु में तव्हां कयो, उन लाइ तव्हां लड़ी बि न आया आहियो, मञियो वियो बिना। जॾहिं मीर सुंदर ख़ान सां मां ॻाल्हायो, उन चयो त हा खूनवार फ़ैसिलो करे वठी थो ॼाए। उहा ॻाल्हि उते पई आहे। तव्हांखे ॻाल्हि में अचो कोन था। हाणे मां शहरयार ख़ान वेंदो मीर ॾे, पोइ मीर जेकी चयो कंदासीं। शहरयार ख़ान वियो मीर साहिब ॾे, मीर साहिब खे चई वियो दोस्त बि साण भई किसो आहे, हिनखे हल कराए। चई हाणे ईअं था कयूं, हे दफ़ो तव्हां आबादी खणो, राखी हुननि खे ॾियो, पोइ इहो फ़ैसिलो कंदासीं। ठीकु आहे, हितां शहरयार ख़ान मुंशी मोकिलियो त बाबा हीअं मीर चयो आहे तव्हां आबादी कयो। शहरयार हलियो वियो कराची, मां शाम जो हलियो वियुसि इस्लामाबाद। उन जो पोइ का हिननि न कई त असां न कंदासीं। पोइ असांजे माण्हू रोंबी उते हई आहे न हई आहे, को टुकुर जरेब खनि, उन जी फायरिंग शुरू थी आहे। उन फायरिंग में पोइ माण्हू मुआ, काॾो मुआ, कीअं मुआ, चवंदा 6 फुटनि ते गोली लॻी आहे, 6 फुट त माण्हू बंदूकनि सां परे वेठंदा आहिनि। भला आलम सबब छा आहे? अच्छा, आख़िर हिन मसइले जो हल तव्हांजे नज़र में छा आहे? इहो कीअं मसइलो हल थींदो या ईअं ई पियो हलंदो रहंदो? हाणे कल्ह मां वटि आयो सैयद अरबाब शाह, ईअं तरह जा माण्हू मेड़ करे हुन विया, माॾे विया, भई असां ठहण लाइ तयारु वेही ॻाल्हियूं ॻाल्हाइनि। अरबाब शाह आयो कल्ह मां वटि, मूंखे चई त मां जागीरान ॾे वियुसि, उनखे मनायो, तव्हां बीहा पिया। मां त पहिरें ॾींहुं वटि चवां त भई ॻाल्हायो कनि, अमीर कनि, वेही ॻाल्हाइनि। चई मां हुनखे चयो आहे त गौसफ ख़ान खे, मंज़ूर ख़ान चयूंसि त अमीन करे भई ॻाल्हियूं ॿुधायो। त मां साईं मंज़ूर ख़ान क़बूल आहे, तारीख़ वठोसि, असां हलूं। चई तव्हां ॻाल्हायोसि। मां मंज़ूर ख़ान सां ॻाल्हायो, चई मां कराची छॾी अचो, मां हाज़ुर आहे। अच्छा, मतिलबु अरबाब शाह अञा ताईं ख़बर थी कोन ॾिनी आहे। मतिलबु इहो थींदो तव्हां बि चाहियो था त इहो ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइलो हल कयूं ऐं फ़ैसिलो माना अमीन जेको आहे मंज़ूर ख़ान मुक़ररु करे, हूअ धुर तव्हां सां गॾु तारीख़ ते हले थी या न? न, मंज़ूर ख़ान फ़ोन ते तारीख़ वटि बि अॼु शाह साहिबु वरदी ॾींदो शाम ताईं, त मंज़ूर ख़ान सां ॻाल्हाईंदो, उहो ॻाल्हाईंदा, मीर साहिब सां ॻाल्हाईंदा, छा कंदा, कीअं कंदा। अच्छा, ॿियो जेको हिन वक़्तु जेको ताज़ो इशू हलियो आहे, जेको महर बिरादरीअ में ख़ासि करे सरदारी जे हवाले सां, उन में चूंकि अॻ में चूंकि सरदार मोहम्मद बख़्श ख़ान महर साहिबु, उहो उन जेको आहे पग बि ॿधी हुई बिरादरी जी। हाणे वरी जेको आहे तो हिकिड़ो सरदार तव्हां मुंतख़ब कयो आहे, अवां बि उते हुयव। इहो घणा माण्हू इन शइ खे सुठो नथा सम्झनि, तव्हां छा था सम्झो? कॾहिं चङी ॻाल्हि कोन्हे। जॾहिं असां सरदार खे नंढो पग ॿधाईसीं, चयोसीं वॾो थींदो, असां जूं वॾियूं तमामु घणियूं उमेदां हुयूं हुन मंझि। जॾहिं खां वठी चार्ज संभाले पंहिंजी उथी वेठी, कंहिं राज जे कम न आयो। ईअं मां जहिड़े माण्हू सां 5-6 साल में घुराइण खां पोइ बि न मिलंदो हुयो बंगले में। आम ग़रीब काॾे वञे, कंहिं माण्हू जे कम न आयो। उहे शयूं कयूं जेके रस्मनि रवाजनि सभु शयूं इनफ़रादी तरीक़े सां हलियो, तंहिंजे करे क़ौम बेज़ार थी वियसि। क़ौम इहो फ़ैसिलो कयो त सरदार ॿियो थिए, अली गौर ख़ान खे मुनासिबु आहे त उन कयूं, उहो हलाए, उन करे क़ौम उन खे पग ॿधाई आहे। हाणे अवां बाज़ाब्ता तौर ते सरदार अली गौर ख़ान महर साहिब खे पंहिंजो सरदार बि तस्लीम कयो था ऐं उन जी सरदारी में? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, पोइ हाणे इहो मतिलबु ईअं थींदो त हाणे सरदार माना जेके आहिनि, जेका पुठी रस्म हुई त सरदार जो पुटु सरदार थिए, सरदार जो पुटु सरदार थिए, त हाणे माना इहा रस्म टुटणु घुरिजे, टुटंदी या उन जा छा था सम्झो? इहा रस्म आहे ई कोन।
असां वटि हिकिड़ी वॾी क़ौम आहे, इज़त वारी क़ौम आहे, उन्हनि सरदार जे पुट खे पग न ॿधाई, पोटे खे ॿधायूं। पुट खे घर ई न अचणु ॾींदा आहिनि, कहिड़नि हालतुनि जे करे, छा मसइला थियनि। बिजारनि साहबनि सरदार 3 नंबर पुट खे कयूं, सरकी साहबनि सरदार 2 या 3 नंबर ते कयूं, होसन साहबनि जे सरदार पग पोटे ते रखी नंढे पुट खे चए त तूं संभालजांइ असांखे वॾो थिए थो। इहा काई आहे कोन रवाज त वॾो पुटु ज़रूरी पगदार थिए। अच्छा, इहा माना पुठियों माज़ी में बि माना इहा ई रिवायत रही आहे त जंहिंखे माना बिरादरी सरदार चूंडे, भली केर बि हुजे, भली सरदारी घराणे मां हुजे या ॿिए कंहिं घराणे मां, ॿिए कंहिं घराणे में न, सरदारी घराणे में हुजे, ॿिए कंहिंखे न चूंडींदा आहिनि, ॿियो को नथो थी सघे, थींदो सरदारी घराणे मां। इहा रस्म हाणे जी न आहे, असुली आहे। जेको माण्हू ख़िदमत कंदो, मखदूम पोइ अॻ में ख़ादिम थिए, पोइ मखदूम थिए। असां त मखदूम कयोसीं, पर कंहिं कम न आयो, तंहिंजे करे राज बाग़ी थी वियो। जेको ईंदड़ वक़्तु आहे इन में छा था सम्झो त इहो सरदारी सिस्टम जेको आहे इहो ख़तमु थी वेंदो या नॉन इफेक्टिव थींदो, गैर मुअसर थींदे नज़र अचे थो तव्हांखे, या इहो अञा मज़बूत थींदो? इहो डिपेंड थो करे अवाम ते, माण्हू ते, सरदारनि जे रवैये ते। जे सरदार राज जे रवैये खे, मसइलनि खे पंहिंजो मसइलो करे सम्झंदा, पाण हलाईंदा, जाइज़ थी हलंदा, अयाशू न कंदा, क़ौम जे कमु ईंदा, ख़िदमत कंदा, त इहो सिस्टम हलंदो। सुठो सिस्टम आहे, हिन में यूनिटी जो हिकिड़ो सिंबल आहे सरदार, यूनिटी रहंदी, माण्हू घणा मसइला हल थींदा। जे न सरदार इन शयुनि खे लेजर टाइम करे वरितो, जीअं किन सरदार न वरितो, उहे लाज़मी ख़तमु थी वेंदा। हिन वक़्तु कुझु अरसे खां वठी असांखे जेको अवां जो नींगर आहे, जेको अॻूणो असांजे ज़िले शिकारपुर जो नाज़िम बि रहियो आहे आरिफ़ ख़ान महर, उहो कुझु अलॻि थलॻि अवां खां रहे थो, कुझु अलॻि थलॻि मूवमेंट करे थो, त उन हवाले सां तव्हां छा चवंदो? हाणे उहो सियासी उन जा रस्ता तव्हां खां अलॻि आहिनि? गॾु मासां घर में आहे, रहे मासां थो, सुम्हे मासां थो, रहे मासां, ॿाहिरि निकिरी वञे थो, काॾे थो वञे। जे पंहिंजे मर्ज़ीअ सां वेंदो त पंहिंजो नुक़सानु कंदो, जे मुंहिंजे मर्ज़ीअ सां वेंदो, सलाह वठी वेंदो त चङो फ़ाइदो पवंदुसि। जेकॾहिं हू पीपल्स पार्टी में वञनि था ऐं उन्हनि खे का MPA जी टिकेट बि पीपल्स पार्टी उनखे ॾिए थी, हाणे ताज़ो जेका हुनजी एक्टिविटीज़ रहियूं आहिनि उहे बि पीपल्स पार्टी सां ई जे माण्हुनि सां ई नज़र अचनि थियूं। हालांकि अवां NTPP हमेशह तक़रीबन जेको माज़ी जो क़रीब आहे वक़्तु, उहो तव्हां NTPP सियासत कई आहे, त उन में अवां उनखे आज़ादु छॾींदव या उनखे का ख़ानदानी पाबंदी लॻाईंदव? पीपल्स पार्टीअ जो शेवा इहा आहे त हर ख़ानदान में जोड़ो विझराईंदा आहिनि। ॿ माण्हू हर हिकु ख़ानदान में, ॿिनि हिसनि में ख़ानदान विराईंदा आहिनि। मां सां रहंदो त मुंहिंजी मर्ज़ी हलंदो त मां फ़ाइदो पवंदुसि, मां वारी शइ हूंदसि। जे मां सां न हलंदो त उनजो पंहिंजो रस्तो आहे। न सिर्फ़ु सियासी हवाले सां हुनजी मूवमेंट अलॻि आहे, पर बिरादरी जे सरदारी जे पग जे हवाले सां बि मूवमेंट में अवां खां अलॻि नज़र आयो। न, उते त मां अकेलो वियो हुयुसि ऐं कोन। आरिफ़ ख़ान जेको हुयो उहो सरदार मोहम्मद बख़्श ख़ान महर जे कैंप में उन वक़्तु वेठल हुयो, ऐं हाणे बि जॾहिं CM साहिबु आयो बि उते वियल हुया। नंढा नौजवाननि का वास्तेदारी खाधे पीते जी हूंदा आहिनि, बाक़ी हाणे सरदारी त मूंखे पग ॿधाइण जी, उहो ई सरदार असांजे घर जो रहंदो। कुझु ॿुधण में ईअं बि अचे थो त ईंदड़ इलेक्शन में अवां सियासत खां रिटायर था थियो ऐं MNA शिप ते इलेक्शन न विढ़ंदव, ऐं शहरियार ख़ान जेको आहे उहो MNA ते इलेक्शन कंटेक्ट कंदो ऐं आरिफ़ ख़ान जेको आहे MPA ते हले वेंदो। अहिड़ो को फ़ैसिलो कोन्हे, अली गौर खां हुन सां गॾु फ़ैसिलो कंदासीं। ऐं टाइम घणो पियो आहे इलेक्शन, मां को पुराणो थियो नथो हली सघां छा? मां अञा हलां थो, मां छो छॾींदुसि, पर हाल तो सॼो दारो मदार आहे, ॾिसंदासीं। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी तव्हांजी, लख थोरा तव्हां असांखे सचाई न्यूज़ खे पंहिंजो कीमती टाइम ॾिनो ऐं पंहिंजे कीमती मशवरनि खां नवाज़ियो। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।